जुदाई जा झीर ॾेई ख़ुशियूं साण खणी विंदड़ के दिलबर भाउ जी यादि आहे। रूह मां फुटी निकितल दर्द उछंगारुनि जा आलाप ऐं वक़्त जो कठिन वार तहरीर लिखी आहे ॻोठ डाभी साड़ लॻ कलोई शहर खां फौजी मोहम्मद इब्राहिम साड़। कार तितर जी पुकार जियां पुकारे दिल धुतारे ऐं घड़ियूं गॾु गुज़ारे असां खां विछड़ी वियल असांजो भाउ मोहम्मद रमज़ान साड़ असांखे ॾाढो यादि ईंदो आहे। असां पंजनि भाइरनि में वॾो भाउ मोहम्मद हनीफ़ ऐं उनखां नंढो आऊं मोहम्मद इब्राहिम ऐं उनखां पोइ अदा ख़ुदा बख़्श ऐं ख़ुदा बख़्श खां पोइ वरी विछोड़े जा वरलाप वरपे असांखे वढे वेंदड़ अदा मोहम्मद रमज़ान ऐं आख़िर में सभिनी खां नंढो भाउ अदा अब्दुल अज़ीज़। पखियुनि जे वग़ैरह जा इहो हिकिड़ो नंढो असां भाइरनि जो वग़ैरह ऐं साथ सगर ऐं हिकिड़ो नंढो घरु ऐं उन घर जे गुलाब अंगण ते अम्मा ऐं बाबा साईं जे दुआउनि जे छाउनि में बारोतनि खां जवानी ताईं जीवन पंध जूं ख़ुशियूं माणींदड़ असीं माण्हू थर जा भिटुनि जी न भर जा वक़्त जे भलिया भलीअ सां गॾु मींहनि जा वसकारा बींदड़ सियारा ऐं ईंदड़ ऊन्हारा अलाए त कीअं पल उॾाणा थिए विया ऐं अलाए त कीअं टहकनि जा गुलाब टिणंदा थिए विया। असांजे घर जे हिन गुलशन खे किथां किथां ते तकियो ख़िज़ाउनि ऐं किथां किथां ते खाट या क़िस्मत जे लकीरुनि इहो त असांखे कोन थे पतो पियो ऐं न ई ॼाणी सघिया हुआसीं बशीर भाउ त क़िस्मत जे लकीरुनि में के दर्द लिखियल आहिनि। हर बार पुठियां ख़िज़ां जी यलगार थी अचे हर बार पुठियां ख़िज़ां जी यलगार थी अचे हर ख़ुशीअ पुठियां सोग जी तलवार थी अचे। छा कजे इब्राहिम साड़ ही ज़िंदगी आ हादसा माण्हू जे पोयां मौत जी ॾिसो उॾार थी अचे। बशीर भाउ सच इहो आहे बशीर भाउ त हाणे त रोलाकिन जा ऋण थी पिया आहियूं ॾुकार में सुकल वण थी पिया आहियूं ऐं ख़ुशियुनि जे जान जा पन छण थी विया आहियूं। अला छा त उहे ॾींहं हुआ 26/4/2000 में असांजो भाउ ॼाओ हो हुनजो जनमु थियो हो। ख़ुशियूं झोल भरे अचे असांजे अंगण लथियूं हुयूं। बारोतनि जा ॾींहं थर वारी जे रेशमी तन बदन मथां सिरकी विया हुआ अख छिंभ में ऐं मींहं वसी ऐं उकामी विया हुआ पगे मोड़ जे मोरनि मथां ऐं पोइ साल उहे साल बंची आया हुआ जॾहिं असांजो भाउ हथनि में मेट सां मेटियल पटी खणी स्कूल वियो हो ऐं मासूम ज़हन जी ज़मीन ते सबक जा सलाह फुटा हुआ किताब जा वर्क उथलिया हुआ खोड़ा बंदियूं खुलियूं हुयूं खोड़ा यादि थिया हुआ ऐं अंग यादि थिया हुआ ऐं पोइ ईअं ई क्लास रूम अटेंड कंदे कंदे इम्तिहान पास थींदा रहिया। तव्हांजे पंजूं पास करे वरितो हो अदा मोहम्मद रमज़ान ऐं पोइ मिडल स्कूल जी पढ़ाई ए खां ज़ेड ताईं अखर उचारजण लॻा हुआ ऐं 1 खां 100 ताईं अंग पचारजण लॻा हुआ ऐं साल गुज़रिया हुआ रस्तनि ते पंध कंदे बराड़ी जे ॻोठ में हथनि में मुंडियूं पाए थेलो कुले में हणी अदा स्कूल वेंदो हो। उमीदूं उॾामण लॻंदियूं हुयूं कुंजड़नि जे कतार जीअं मोडूर हाई स्कूल जे अंगण तां इल्मु पिराए अदा रमज़ान कलोई शहर मां मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो हो ऐं अदा रमज़ान खारसर साड़ जे उन ॻोठ में बि वेंदो हो जिते असांजो नाना साईं साले मोहम्मद साड़ रहंदो आहे। बशीर भाउ अजब इन ॻाल्हि चइबो आहे बशीर भाउ अजब इन ॻाल्हि चइबो आहे त अदा मोहम्मद रमज़ान जॾहिं बि खारसर साड़ वेंदो हो त रुॻो नाना वारनि सां मिली हलियो ईंदो हो। 18 सालनि जी उमिरि ताईं हू कॾहिं बि कंहिं रिश्तेदार जे घर कोन वियो हो पर चवंदा आहिनि त जान छॾण वारे खे कॾहिं कॾहिं कुझु ॾींहं अॻु इहा कल पइजी वेंदी आहे त हयाती जी हड़ मां ज़िंदगी जो वखर विखरण वारो आहे। शायदि ईअं ई अदा रमज़ान खे बि इहो पतो पइजी वियो हो। हू 2 ॾींहं अॻु नाना साईं साले मोहम्मद सां मिलण वियो हो ऐं पोइ हू सभिनी रिश्तेदारनि जे घर वियो हो ऐं हुन खारसर जे उदास पटनि ते कुंभटनि अॻियां इहो चई ॾिनो हो त बेवफ़ा शइ ज़िंदगी आहे भरवसो कहिड़ो कजे अॼु मिली वञे पोइ हयाती साथ शायदि ॾे न ॾे। ऐं पोइ होॾां वणनि ऐं चौरनि मथां हुन आख़िरी पंहिंजूं नज़रूं उछले हू मोटी आयो हो ऐं पोइ हिकिड़ो ॾींहुं
ॿिए ॾींहं में बदिलजी वियो हो ऐं 21/1/2018 जे अभागे सुबुह पटनि जी उन पोशाक मथां किरणनि खे उछलियो हो ऐं भिटुनि जी भर वठी उभरी पियो हो सिज मुसाफ़िर। ऐं हा बशीर भाउ, उन ई सिज असांजे ख़ुशियुनि खे बर्फ़ वांगुरु ॻारियो हो। यादि अथमि बशीर भाउ त कालो के ॾींहं जीअं इहो ॾींहुं उहा घड़ी जॾहिं दिलि ते तरी अचे थी हुरी अचे थी। अरबा जो ॾींहुं हो, 10:48 थिया पिया। अदा रमज़ान मूंखे काल कई हुई। आउं इस्लामाबाद में ड्यूटी ते हुअसि। उहा काल का हुनजी आख़िरी काल हुई। इहा कल्ह मूंखे कोन हुई बशीर भाउ, न त हूं त आउं शायदि उहा काल कटियाई कोन हा। बसि फ़ोन जे आवाज़ जी तंद तार में ॻंढियल हुआसीं असीं ॿ भाउ पाण में कुझु मिंटनि ऐं घड़ियुनि लाइ। ऐं पोइ हुन इहो चई काल कटे छॾी वई त आउं रोड ते सफ़र थो कयां। ऐं हा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 मिंटनि जो ई सफ़र थी गुज़रियो हुनजो। 10:58 ते अदा रमज़ान जो मोटरसाइकिल वंके मोड़ वटि तेज़ रफ़्तार हाईएस सां टकराइजी वियो। आउं इस्लामाबाद में ड्यूटी ते हुअसि ऐं लाड़ ऐं थर जे न कस ते मुंहिंजो जिगरी भाउ शदीद ज़ख़्मी थी पियो हो। हुनखे अदा अब्दुल अज़ीज़ ऐं बाबा अली मोहम्मद साड़ हैदराबाद एमरजेंसी में खणाए रवाना थिया हुआ। तेज़ रफ़्तार हाईएस हैदराबाद पहुची कोन सघी वई। नंढो अलायार हैदराबाद विच में पंध में अदा रमज़ान जो दम परवाज़ थियण लॻो हो। हुन आख़िरी भेरो ज़ख़्मी वजूद सां अखियूं खणी बाबा ऐं अदा अज़ीज़ ॾांहुं ॾिठो हो। हुनजे गलनि तां ॻोढ़नि जूं कतारूं लड़ी पयूं हुयूं। हुनजे हर ॻोढ़े में ॻोठ जी सदा हुई। हुनजे हर ॻोढ़े ऐं हर सुर्गे में जीजल अमड़ जी आख़िरी दीदार जो ख़्यालु हो। हुनजे हर ॻोढ़े में मूं ताईं के मुकल मयारूं हुयूं ऐं हुन मलीर जे पटनि ते के यादगार अहसास छॾिया पिया हुन जूं मयारूं हुयूं हुनजे ॻोढ़नि में। ऐं हा, हुन अदा अज़ीज़ ॾांहुं ॾिसंदे वरी जीअं अखियूं छिंबियूं हुयूं त वरी अखियूं कोन खोलियूं हुयूं, अखियूं बंदि थी वियूं हुयूं। ऐं हू हलियो वियो असां खां विछड़ी। सभई असांजूं ख़ुशियूं साण खणी हलियो वियो। असांजो वेढ़ो वीरान करे हलियो वियो। अॼु भर सां